गंबट जे ॻोठ नूर मोहम्मद सियाल वासी पीर सनता मोहम्मद सियाल गंबट में मीडिया सेंटर पहुची सहाफ़िन अॻियां दाहींदे चयो त 7 महीना अॻु राणीपुर जे बोदला सरकार दरगाह ते ज़ियारत लाइ वियल मुंहिंजी घरवारी पुरस्रार नमूने गुम थी वई आहे। अहिड़ी रिपोर्ट राणीपुर ऐं गंबट पुलिस खे ॾिनी आहे, पर इंतिज़ामिया पारां मुंहिंजी घरवारी जी ॻोल्हा लाइ को बि असराइतो क़दम न खंयो आहे। हुन चयो त मुख़्तलिफ़ दरगाहुनि ते वञी ज़ाल जी ॻोल्हा कई आहे, पर ज़ाल जो को बि पतो नथो पवे। हुन चयो त बेवस थी मीडिया अॻियां दाही थियो आहियां। हुन रोईंदे चयो त मुंहिंजी घरवारी अलाए कहिड़े हाल में हूंदी। हुन एसएसपी खैरपुर ऐं ॿियनि वसवारनि खां अपील कंदे घुर कई आहे त ख़ुदा जे वास्ते मुंहिंजी ज़ाल जी ॻोल्हा करे मुंहिंजी ज़ाल खे बाज़ियाब कराए ॾिनो वञे।